भाई साहब प्राइवेट खबर सिर जारे खबर शेयर कंदासीं यूसी कोट मीरबंद खां। रिपोर्ट माजिद अली सोलंकी परालो लॻ ॻोठ खंभड़ा में यतीम न्याणी वबा बीमारी में मुबतला वसवारनि खे इलाज करण जी मदद जी अपील। ख़बर मूजिब परालो भरिसां ॻोठ खंभड़ा में मरहूम रफ़ीक अहमद खंभड़े जी 11 साल न्याणी दुआ वबा बीमारीअ में मुबतला थी वई आहे। संदसि दिमाग़ी ऐं उज़ा कमु करणु छॾे ॾिना आहिनि। संदसि वालदेन रोईंदे चयो त ग़रीबी सबबु इलाज कराइण लाइ कासिर आहियूं। वस अहिड़े न्याणी जो इलाज कराइण जी कोशिशि कई आहे, पर संदसि तबियत ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे। यादि रहे त 3 साल अॻु रफ़ीक अहमद खंभड़े जे कार्यकामणे वबा इस्पताल में इंतकाल करे वियो हुयो ऐं जंहिं बाद संदसि न्याणी ओचितो वबा बीमारी सबबु मुबतला थी वई आहे। इलाज कराइण जी वस वारनि खां मदद जी अपील। भाई साहब